बाबा अखिला क्या छा है? पुट चंगाई खराबी सही गलत ऐं इंसाफ़ जहिड़नि तसवरनि ते बहस जो ॿियो नालो इख़्लाक़ियात आहे। फ़लसफ़े जी उन शाख में इंसानी रवैयनि ऐं मुआशरती क़दरनि जो जाइज़ो वठिबो आहे। बाबा पंहिंजे समाज में त न्याणी मथे उगाड़ी हले या पढ़ाई जे तब ख़राब समझंदा आहिनि। छा इहा इख़्लाक़ियात आहे? पुट इहा मुआशरती इख़्लाक़ियात आहे जेका वक़्त सां गॾु तब्दील थींदी रहंदी आहे। बाक़ी आलमगीर इख़्लाक़ियात उहा आहे जेका दुनिया लेवल ते तस्लीम थियल आहे। इंसानी हक़नि ऐं हमदर्दीअ खां वेंदे कानून जी शिकिल ताईं उहा इख़्लाक़ियात मौजूद आहे। समाजी इख़्लाक़ियात छा आहे? तहज़ीबी पस मंज़र ते मुश्तमिल क़दर वरी समाजी इख़्लाक़ियात खे जन्म ॾियनि था। जीअं महिमान नवाज़ी हुस्न सलूक ते मुश्तमिल इख़्लाक़ियात आहे, पर उन जा आदाब ऐं तौर तरीक़ा मुख़्तलिफ़ मुआशरनि में मुख़्तलिफ़ थी सघनि था। क़ुरान मजीद इख़्लाक़ियात जे हवाले सां ॿ शानदार इस्तिलाह इस्तेमालु कया आहिनि। मारूफ़ मतिलबु भलाईअ जूं शयूं जेके आलमगीर सतह ते मञियूं वञनि, ऐं मुनकर मतिलबु बुराई जूं शयूं जिन मुतलिक़ आलमी सतह ते को ख़ासि इख़्तिलाफ़ न आहे। छा सही छा ग़लत आहे, इन जो सादो मापो कहिड़ो आहे बाबा? जीअं इंसान जे अंदरि मौजूदु जमालियाती हिस्स इंसान खे इहो अहसासु ॾियारींदो आहे त कहिड़ी शइ ख़ूबसूरत ऐं कहिड़ी शइ बदसूरत आहे, ईअं इंसान जे अंदरि मौजूदु इख़्लाक़ी हिस्स मुशाहिदे में ईंदड़ शयुनि मुतलिक़ ॿुधाईंदो आहे त कहिड़ी शइ ख़राबु आहे ऐं कहिड़ी शइ सुठी आहे। इहा बुनियादी इख़्लाक़ियात आहे। सुठियुनि शयुनि मुतलिक़ इंसान जे अंदरि मंझाई आवाज़ ईंदो आहे त इहे हुजणु घुरिजनि, ऐं जॾहिं त ख़राबु शयुनि मुतलिक़ इंसान जो ज़मीर चवंदो आहे त इहे न हुजणु घुरिजनि। इहो इख़्लाक़ी हिस्सो हर कंहिं वटि मौजूदु आहे, त पोइ माण्हू चोरी छो था कनि, बददियानती छो था कनि? छा कोई चोर पसंदि कंदो त संदसि घर मां चोरी थिए? को माण्हू केतिरो बददियानत छो न हुजे, पर छा इहो क़बूल करे मार्केट वेंदो त साणुसि बि माप तौर में ख़यानत थिए? हरगिज़ न। संदसि अंदरि मंझाई आवाज़ ईंदो आहे त ईअं थियणु न घुरिजे। ॿियनि लफ़्ज़नि में ज़मीर ते अमल केरु करे या न करे, पर ज़मीर पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारींदो आहे। इख़्लाक़ी तौर कहिड़ियूं शयूं सुठियूं ऐं कहिड़ियूं शयूं ख़राब आहिनि बाबा? क़ुरान मजीद बुनियादी तौर 3 शयूं सुठियूं ॿुधायूं आहिनि। हिकु अदल वसी माना में हक़ ऐं सचे, ॿियो हुस्न सलूक मौजूब हक़ ॾियणु ऐं फ़र्ज़ पूरा करणु, ऐं टियों रिश्तनि जो एतिराम। 3 शयूं मना कयल आहिनि जिन में फ़ाशी, हक़ तलफ़ी ऐं कंहिंजी जान माल ऐं आबरू सां ज़्यादती करणु। बाबा अदब ऐं इख़्लाक़ियात विचां कहिड़ो तालुक़ आहे? उन मौज़ू ते मुख़्तलिफ़ राया मौजूदु आहिनि। किन जे ख़्याल मूजिबि अदब जो मक़सदु सिर्फ़ु हिज़ पहुचाइणु आहे, जॾहिं त ॿियनि जे ख़्याल मूजिबि अदब जी बहितरीन शिकिल इख़्लाक़ियात सेखारणु बि आहे। इन ई हवाले सां इख़्लाक़ी क़दरनि जी मुतलक़ सूरत ॾेखारणु, तोड़णु, तजज़ियो करणु ऐं उन जा मुख़्तलिफ़ पासा ॾेखारणु बि अदब आहे। ईअं अदब पढ़ंदड़ खे उते पहुचाए थो जिते इख़्लाक़ियात बेजा पाबंदियुनि जी अंबार बदिरां ज़िंदगी बहितर जीअण जो सलीक़ो सम्झाईंदी आहे। छा अदब पाण खे एब्सोल्यूट इख़्लाक़ियात सेखारे सघे थो? बदकिस्मतीअ सां पाण वटि अहिड़ी कोशिश न आहे थी, बल्कि अदब ऐं इख़्लाक़ियात खे हिक ॿिए खां उबतड़ करे ॾेखारियो वियो आहे। इहो हिकु तरफ़ो लाड़ो ई आहे जेको पाण वटि हलंदो रहे थो। न बाबा न, अदब इख़्लाक़ियात जी ॻाल्हि कंदा सिंधी अदब खे माखी शराब थियण जहिड़ा अनमोल मुहावरा कीअं मिलंदा?